दौलत जा मिली मुफ्त किथां साईं दौलत जा मिली मुफ्त मूंखे ज़ाल जियां आ मिठी आहे न ज़ाल दौलत बि मिठी दौलत जा मिली मुफ्त मूंखे ज़ाल जियां आ फैशन ते मगर ज़ाल कई सारी जियां आ फैशन ज़ाया करे छॾे तूं सम्झाई बि कोन थो असां छा सम्झायूं साईं असां ॿार वारी न त संभालियूं पढ़ाई कीअं संभालींदा इहो वेर सम्झंदा हा साईं चोरी का झली आहे जो ॻोल्हे पई असांखे चोरी का झली आहे जो ॻोल्हे पई असांखे या मुंहिंजी अमण आहे या तुंहिंजी अम्मा या मुंहिंजी अमण आहे या तुंहिंजी अम्मा ॿुध हाणे जॾहिं यार तो इसरार करी तूं ॿुध हाणे जॾहिं यार सो इसरार करी तूं चेहरे ते इहो मूंखे फादर जो निशान ॿुधे जी का ॻाल्हि यादि आई नी ना जी ॿुध हाणे जॾहिं यार थो इसरार करी तूं चेहरे ते इहो मूंखे फादर जो निशान आ इमदाद जा ॾोकड़ था मिलनि मुफ़्त में लेकिन इमदाद जा ॾोकड़ था मिलनि मुफ़्त में लेकिन चेकनि ते कमीशन जो त वापार कमीशन जो त वापार मथां सालनि जी यकी डोड़ ऐं बेगम बि परेशान हा सालनि जी यकी डोड़ ऐं बेगम बि परेशान दस थेली छड़े वाली मिली तोखे किथां दस थेली छड़े वाली मिली तोखे किथां वो बि परेशान मस्जिद मां नमाज़ीअ जो जूतो यार खजी वियो मस्जिद मां नमाज़ी जो जूतो यार खजी वियो मस्जिद मां नमाज़ीअ जो जूतो यार खजी वियो इसरार मवालीअ जो आ त चोर मुला पकड़जी पियो त चोर मुला आ शाहीन हितां पाण भॼी जान बचाए हा ये असां बि ई था चऊं साईं हा न असां बि ई था चऊं शाहीन हितां पाण भॼी जान बचाए थाणे के रुग तुंहिंजे पुछां अंध ॼणा फैशन ते मगर ज़ाल कई सारी घर घर ई कहानी ये घर घर जी कहानी आहे बिल्कुलु तमामु सुठो बहितरीन मज़ो अची वियो